अस्सलामुअलैकुम। आया सिकंदर फौजदार बानी सदर आलतू मुल्क रेवेन्यू एसोसिएशन यार कराची प्रेस क्लब के बाहर मौजूद आया। खबर आहे त अरिड़हं मई 2026 खां मुलाज़िमनि जे हक़नि जे लाइ एहतजाज शुरू करे रहिया आहियूं। असां अॻु में हिते प्रेस क्लब में मौजूदु आहियूं ऐं आऊं सॼी सिंध जे मुलाज़िमनि खे इहा गुज़ारिश थो कयां 18 मई 2026 ते तमामु वॾी तइदाद में हिते प्रेस क्लब ते पहुचूं ऐं असां तव्हांजे हक़नि जे लाइ धरणो हणंदासीं ऐं इनशा ताला तव्हां तमामु वॾी तादाद में पहुचंदो। जेतिरी वॾी तादाद में पहुचंदो ओतिरो गवर्नमेंट ते प्रेशर पवंदो, ओतिरो मसइला हल करण में आसानी थींदी ऐं बजट खां अॻु में तहरीक बजट खां अॻु में हलणी आहे। बजट खां पोइ का बि तहरीक हली को बि एहतजाज हलियो कीअं बि मुज़ाहिरा थियनि जो को फ़ाइदो कोन थींदो। जेको बि तव्हांखे फ़ाइदो वठिणो आहे बजट खां अॻु में अची वठो ऐं हज़ारनि जी तादाद में 18 मई 2026 ते सूमर जे ॾींहुं 12 बजे हिते कराची प्रेस क्लब में पहुचूं। सिकंदर फौजदार बानी सदर आलतू मुल्क रेवेन्यू एसोसिएशन बोर्ड ऑफ रेवेन्यू।